ख़बर कराची का शेयर नालो गवर्नर सिंध मोहम्मद नियाल हाशमी अब्दुल्ला शाह गाज़ी जे सालियाने उर्स जो इफ्तिताह कयो आहे। इफ्तिताही तक़रीब अब्दुल्ला शाह गाज़ी जे मज़ार ते क्लिफ्टन कराची में मुनक़िद थी। ख़बर शेयर करियो नाज़रीन। गवर्नर सिंध मज़ार ते हाज़िरी भरे फातिहा ख़्वानी कई ऐं गुलनि जी चादर पिणु चाढ़ी। गवर्नर सिंध ज़ाइरीन सां मुलाक़ात करे संदन आजियां कई। गवर्नर सिंध सेक्रेटरी औक़ाफ़ ऐं ॿियनि लाॻापियल मलदारनि सां गॾु मुस्तहिक़ माण्हुनि में कपड़ा विराया। गवर्नर सिंध मुल्क जी तरक्की, अवामी ख़ुशहाली, क़ौमी यकजहती ऐं इस्तेहकाम लाइ ख़ासि दुआ घुरी। गवर्नर सिंध उर्स जे मौक़े ते ज़ाइरीन लाइ कयल इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। ख़बर हिकु ॿीहर शेयर करियो नाज़रीन। कराची खां गवर्नर सिंध मोहम्मद नियाल हाशमी अब्दुल्ला शाह गाज़ी जे सालियाने उर्स जो इफ्तिताह कयो आहे। इफ्तिताही तक़रीब अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार ते क्लिफ्टन कराची में मुनक़िद थी। गवर्नर सिंध मज़ार ते हाज़िरी भरी फातिहा ख़्वानी कई आहे ऐं गुलनि जी चादर पिणु चाढ़ी आहे। गवर्नर सिंध ज़ाइरीन सां मुलाक़ात करे संदन आजियां कई आहे।